अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज पाण लाला साईं वटि मौजूदु आहियूं। अचो त लाला साईं खां मर्दाना ताक़त ऐं क़ुवत जो नुस्ख़ो हासिलु कयूं, जंहिंमें काफ़ी नौजवान ऐं जेके आहिनि ख़ासि तौर ते शादीशुदा अफ़राद जेके आहिनि उहे ॾाढा परेशान आहिनि। अचो त लाला साईं खां उहो नुस्ख़ो वठूं। अस्सलाम वालेकुम लाला साईं, असांखे दोस्तनि जे लाइ हिकु अहिड़ो नुस्ख़ो ॾियो जंहिंसां उहे जेके अज़दवाजी ज़िंदगी में परेशान आहिनि त उन्हनि खे जेकी आहे हिकिड़ी भरपूर जेकी आहे उहा मर्दाना क़ुवत हासिलु थी सघे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा ही हिकु अनमोल नुस्ख़ो आहे जेको मर्दाना क़ुवत जे लाइ 18 साल खां वेंदे 60 साल ताईं तमामु हिकिड़ो बहितरीनु नुस्ख़ो आहे ऐं मुफ़ीद आहे। इन में अज्ज़ा आहिनि। पहिरियों त बड़ जो खीर पा, उन में ज़ाफ़रान अधु तोलो ऐं सफ़ेद मुसली 1 तोलो, ताल मखानो 1 तोलो, बीज बंद 1 तोलो, संघारा तोलो, इहे इन में पिसायो। जंहिंमहिल इहे इनखे खणी वेंदा, खॼी वेंदो, उन खां बाद में हिकिड़ो पा खीर ॿियो हुजे जेको हिकु ॾींहुं पिसाए ॿिए ॾियारे खां उन जो गोरियूं तयारु कयो। उहा हिकिड़ी गोरी तक़रीबन चणे जेतिरी राति जो गाए खीर सां इस्तेमालु कयो। इंशा अल्लाह ताला क़ुवत बहाल थी वेंदी ऐं सख़्ती बि ईंदी। पंहिंजो पाण खे माण्हू यंग महसूसु कंदो। तक़रीबन हिन जा फॉल्ट निकिरी वेंदा। गोरियूं 3 इस्तेमालु करणियूं आहिनि। जी साईं, इहो ॿुधाइजो त उहे गोरियूं खीर सां इस्तेमालु थियनि या ईअं आम सादे पाणी सां? इहे गोरियूं तक़रीबन अधु किले को 3 पा खीर हुजे, पर खीर या ॿाकरो हुजे या ॻओ, माहे खीर सां इस्तेमालु न करिणो। अच्छा साईं, ॿियो इहो ॿुधायो त इहो जेको नुस्ख़ो अव्हां ॿुधायो आहे इहो केतिरी उमिरि जे माण्हुनि जे लाइ, फ़र्ज़ु कयो जीअं 30 खां 60 साल ताईं माण्हू वठी सघे थो, या हिन जी का एज लिमिट आहे? हिन जी काई एज लिमिट कोन्हे। 18 साल खां वेंदे 60 साल ताईं उनको मथे बि वठी सघे थो। हे तमामु शयूं ईअं सम्झो त जड़ी बूटियूं आहिनि। हिन में का अहिड़ी केमिकल वारी शइ कोन्हे जेका नुक़सानु ॾिए। हर शइ फ़ाइदेमंद आहे। जेरे ऐं गुर्दे खे बि फ़ाइदो कंदी। हर शइ ओके आहे। दोस्तो, हिन वीडियो खे वधि में वधि शेयर कंदा, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।